उन्हनि जे लाइ अल्लाह जो इहो दुस्तूर ऐं कानून आहे, हिकु नेकी कर त उन जो अजर 10 खां वठी करे 700 ताईं ऐं 700 खां वञी करे अणखुट अजर ताईं अल्लाह उन खे अजर ॾींदो आहे। जेतिरे बाने जी अंदरूनी कैफ़ियत आहे, जेॾो उन जो इख़लास आहे, जेॾो ध्यानु आहे, जहिड़ी तलब ऐं तड़प आहे, जेॾो ख़ुशू ऐं ख़ुज़ू आहे, उन एतबार सां उन जो अजर वधे पियो। हे दुस्तूर आहे ॿियनि इबादतुनि जे लाइ, लेकिन निमाज़ हिकु अहिड़ी इबादत आहे, रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जो मौलवी साहब फरमाए इल्ला सौम, हदीस कुदसी आहे, रब तो फरमाए फ़इन्नहु ली, ही रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। फ़इन्नहु ली, बहानो हर इबादत करे पियो अल्लाह जे लाइ, पर बाक़ी जेके बंदगियूं आहिनि उन्हनि में आजिज़ी ऐं इनकिसारी आहे। रोज़े में वरी अल्लाह जी सिफ़त बाने में ईंदी आहे, फरमाया फ़इन्नहु ली, ही रोज़ो बाने जे तरफ़ां मुंहिंजे लाइ ख़ुसूसी तोहफ़ो आहे। जॾहिं बाने जे तरफ़ां रोज़ो मुंहिंजे लाइ ख़ुसूसी तोहफ़ो आहे त पोइ वाना अजज़ी बिही, इन जो अजर ऐं रब पाण ॾींदुसि। ऐं हिकु ॿी हदीस में आहे वाना उजज़ा बिही, इन जो बदिलो ऐं ख़ुदा पाण आहियां, यानी बाने खे अल्लाह मिली वेंदो, रोज़े जे बदिले में रब जो दीदार नसीब थींदो। त रोज़ो अल्लाह जो थियो। हिकु ॿी हदीस में अचे थो त के बाना अहिड़ा ईंदा जिन जूं नेकियूं तमामु घणियूं हूंदियूं, ज़मीन ऐं आसमान जे ख़ला खे भरे छॾींदियूं, पर उन्हनि जूं उहे सॼियूं नेकियूं ॿियनि खे मिलंदियूं। कंहिंजे मथां ज़ुल्म कयईं, ज़्यादती कयईं, कंहिंजो हक़ रहिजी वियो, हाणे हक़दार हिकिड़ो हक़ घुरे पियो, इन जूं नेकियूं खणी करे उन खे ॾिनियूं हुयूं त भाई तुंहिंजो हक़ रहियल आहे फलाणे ॾे, त ई फलाणे जूं नेकियूं तोखे, भई उन जो हक़ पूरो कयो पियो। उन जो हक़ हुयो, भई दावा कई, उन जो हक़ बि पूरो कयो पियो, ॿिए जो बि हक़ पूरो कयो, टे जो, चौथे जो, पंजे जो, छहें जो, ईअं हाणे जेके ॿाननि जा हक़ हुया हू सभु हक़ पूरा कया विया ऐं उनजो नाम अमाल ख़ाली थी पियो। त पोइ वरी इहो थिए थो जो ॿियनि जा जेके गुनाह आहिनि उहे इन जे मथां सथिया वेंदा आहिनि। बाबा हाणे तोखे तुंहिंजो हक़ त नथा ॾेई सघूं, जो इन वटि नेकियूं ई कोन बचियूं न, हाणे लिहाज़ा तुंहिंजा गुनाह खणी असां उन जे मथां बोझ था रखूं। ईअं क़यामत जे ॾियारे अल्लाह तबारक व तआला ॿारनि जे हुकूक जी पूरा कंदो। त निमाज़ूं हुकूक में हली वेंदियूं, तिलावतूं हुकूक में हली वेंदियूं, तरावियूं हुकूक में हली वियूं, कई अमल हिक ॿिए जी हक़ तलफ़ी में बहाने जा हलिया वेंदा, जिन हक़ तलफ़ी कई हूंदी। पोइ बैज़ माना अहिड़ा हूंदा जो उन्हनि जे नामा अमाल में रोज़ो बि हूंदो, उन्हनि जे नामा अमाल में इख़लास वारा रोज़ा बि हूंदा। त हदीस तय्यबा में अचे थो त अल्लाह ताला उन बानी जूं ॿियूं सभु नेकियूं विरहाए ॾींदो उन्हनि हक़ तलफ़ी कंदड़नि खे, त तव्हांजी इन हक़ तलफ़ी कई आहे, उन जे एवज़ में बदिले में ई वई इंसाफ़ पियो थिए, हुकूक जो पूरो पियो थिए। जॾहिं सिर्फ़ अची रोज़ा बचंदा त अल्लाह तबारक व तआला उन जूं नेकियूं विरहाइण बंदि कंदो। त को हक़दार अञा बि दावा कंदो त साईं मुंहिंजो इन जे मथां हक़ रहियल आहे, मुंहिंजो माल फॿायई, मुंहिंजी ॿनी ॿारो फॿायई, मुंहिंजी ॿकरी फॿाए वियो, मुंहिंजी चोरी कयईं, या कंहिं बि क़िस्म जो हक़ मुंहिंजो इन जे मथां रहियल आहे, ऐं इन जे नाम अमाल में अञा रोज़ा पिया आहिनि, मुंहिंजे हक़ जी अदायगी कई वञे। त अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो निमाज़ूं हुयूं इन जूं, तिलावतूं हुयूं इन बाने जूं, सदकात ख़ैरात ॿियूं जेके बि ही नेकियूं करे आयो ही इन बाने जूं पंहिंजूं हुयूं। इन तुंहिंजी हक़ तलफ़ी कई, ॿियनि बाननि जूं हक़ तलफ़ियूं कयूं त उन्हनि जे हुकूक जी अदायगी में इन बाने जूं नेकियूं ॿियनि खे ॾिनियूं वयूं, पर फ़इन्नहु ली, रोज़ो त मुंहिंजो आहे, रोज़ो त मूं ख़ुदा जो आहे, रोज़ो इन जो आहे ई कोन। फ़इन्नहु ली,
रोज़ो मुंहिंजो आहे, हे त सरकारी माल आहे, हे त तक़सीम कोन थींदो। इन जो जे हुजे हा त पोइ तक़सीम थिए, पर रोज़ो आहे मूं रब जो। पोइ हुकुम थींदो त हाणे इन बाने जे नामाए आमाल में असां रोज़ो कोन था खसियूं, रोज़ो असां खणी ॿियनि खे कोन ॾींदासीं, बाक़ी हीअ त अल्लाह ॿिन्ही धुरियुनि खे राज़ी कंदो। अब तुंहिंजी न तलफ़ी कई आहे, इन जे एवज़ में तुंहिंजा गुनाह माफ़नि, तूं वञ जन्नत में, हल तूं वञ जन्नत। त हाणे जंहिंजी इन बाने हक़ तलफ़ी कई आहे, रब पंहिंजे तरफ़ां हुकूक जी अदाई फरमाईंदो, जो उन बाने जे गुनाहनि खे माफ़ फरमाईंदो, ख़ताउनि खे माफ़ फरमाईंदो, तव्हांजो उहो बानो राज़ी थी पवंदो। जॾहिं राज़ी थी पवंदो, रब उन जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कंदो, ऐं गॾोगॾु इन बाने जे लाइ बि जन्नत जो फ़ैसिलो फरमाईंदो। रोज़ो अल्लाह जे लाइ आहे, अल्लाह जी ख़ासि सिफ़त आहे। छो त ॿियूं जेके इबादतूं आहिनि उन्हनि में बाने जी सिफ़त ज़ाहिर थी थिए। निमाज़ में आजिज़ी आहे, इनकिसारी आहे, हज में आजिज़ी आहे, ॿियूं जेके बि इबादतूं आहिनि उन्हनि में आजिज़ी आहे, तिलावत आहे त उन में आजिज़ी आहे। ऐं रोज़े में अल्लाह जी सिफ़त बाने में अचे थी। रब समद आहे, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। रब समद ऐं बेनियाज़ आहे, हू कंहिंजो मोहताज न आहे, हू खाइण खां पाक आहे, हू पीअण खां पाक आहे, हू ख़्वाहिशात खां पाक आहे, हू शादी खां पाक आहे। हाणे बानो जॾहिं रोज़ो रखे पियो, रब जी सिफ़त पाण में आणे पियो, सुबुह सादिक खां वठी करे सिज लहण ताईं इन खाइण खां बेनियाज़ी ॾेखारी आहे। रब जो हुकुम आहे, उन जे करे अॼु आउं सुबुह सादिक खां वठी करे सिज लथे ताईं का बि शइ कोन पीअंदुसि। गर्मी जी मौसम आहे, सख़्तु उन बि लॻल आहे, मुश्किल तरीन धंधो करे पियो, वात ख़ुश्क थी पियो आहे, सफ़र में आहे, हज़र में आहे, माल चारे पियो, वीचारो नासेट में आहे, या मुश्किल खां मुश्किल कमु करे पियो, सख़्त खां सख़्तु इनखे उञ लॻी आहे, पाणी मौजूदु आहे पर पाणी पीए नथो, पाणी खां बेनियाज़ी पियो ॾेखारे, पाणी कोन पीबो सिज लथे ताईं। सख़्तु बुख आहे, खाइण जूं शयूं मौजूदु आहिनि, पर हीअ बेनियाज़ी पियो ॾेखारे, बाबा सिज लहण ताईं कोन खाइबी, का बि शइ कोन खाइबी, मरंदे मरी वञा, खाईंदुसि कोन। सभु शयूं मौजूदु आहिनि, फ्रूट मौजूदु आहे, खाधे पीते जूं ॿियूं शयूं काफ़ी मौजूदु आहिनि, मानी मौजूदु आहे, मिठाई मौजूदु आहे, केक मौजूदु आहिनि, पसंदीदा शयूं मौजूदु आहिनि, पर हिकु लुक़्मो बि खाइण जे लाइ तयारु कोन्हे, बेनियाज़ी पियो ॾेखारे। नओं शादीशुदा आहे, अकेलो कमिरो आहे, घरवारी मौजूदु आहे, पर न, ख़्वाहिशात खां बेनियाज़ी, खाइण खां बेनियाज़ी, पीअण खां बेनियाज़ी, इन्हनि सभिनी शयुनि खां ही बानो बेनियाज़ पियो थिए। रब समदो बेनियाज़ आहे, इन बाने पंहिंजे अंदरि रब जे हू समदियत वारी सिफ़त इन पैदा कई आहे। रब फरमाए थो, जॾहिं इन पंहिंजे अंदरि मुंहिंजी सिफ़त पैदा कई आहे, समद हुजण, बेनियाज़ हुजण, मूं रब जी सिफ़त आहे। ऐं खाइण खां बि बेनियाज़, पीअण खां बि बेनियाज़, ऐं ख़्वाहिशात खां बि बेनियाज़, जॾहिं आउं रब बेनियाज़ आहियां। ऐं बाने रमज़ानुल मुबारक जे महीने में ॾींहं जे वॻड़नि में इन बेनियाज़ी ॾेखारी, खाइण खां बेनियाज़ी, पीअण खां बेनियाज़ी, पंहिंजी ख़्वाहिशात खां बेनियाज़ी, गुनाहनि खां बेनियाज़ी, गिला खां बेनियाज़ी, चुगली खां बेनियाज़ी, ग़ीबत खां बेनियाज़ी, बदनज़री खां बेनियाज़ी, हराम वापार खां बेनियाज़ी, कूड़ खां बेनियाज़ी, समूरा गुनाह हिन छॾे ॾिना, समूरा नाफ़रमानी जा कम हिन छॾे ॾिना। हर
उन अमल खां इन बेनियाज़ी कई आहे जेको मुंहिंजे नाफ़रमानी वारो आहे। उन खां सवाइ खाइण खां पीअण खां शहवात खां सभिनी शयुनि खां इन बेनियाज़ी ॾेखारी आहे। इन बहाने पंहिंजे अंदरि मूं रब जी सिफ़त खे पैदा कयो आहे। हाणे इन बहाने खे आउं जहन्नम में कीअं मोकिलियां? लिहाज़ा रोज़ो इन मुंहिंजे लाइ रखियो। तंहिंजे करे ॿिया जेके हुकूक वारा बाना हूंदा हुआ, अल्लाह पंहिंजे तरफ़ां उन्हनि बाननि जे हुकूक जी अदायगी करे उन्हनि खे राज़ी करे जन्नत में मोकिलींदो। इन खे बि गॾु जन्नत में। रोज़ो अल्लाह जे लाइ आहे, बारगाह ख़ुदाबंदी में तोहफ़ो आहे। माना ॿियूं इबादतूं बाने जूं पंहिंजे लाइ, पंहिंजे अजरो सवाब जे लाइ। रोज़ो जो अजरो सवाब बि त आहे, पर गॾोगॾु ई बारगाह ख़ुदाबंदी में हिकु तोहफ़ो बि बानो ॾिए थो। बारगाह ख़ुदाबंदी में तोहफ़े जे तौर ते बानो रोज़ो पेश